बेत नंबर 12 तरफ़ सां हलूं था। 12 में साईं चए थो तरस तबीबन जो जडन कयो न जात। तरस तबीबन जो जडन कयो न जात, जो वेजन जे वात दारुआं तिह दूर थिया। हाणे साईं इहो अताई डॉक्टरनि, अताई हकीमनि, अताई मुलनि ठीकु आहे साईं, हाणे परेशान न थीजो। उलमा जी हिकिड़ी वॾी इज़त आहे, वॾो एतिराम आहे, ऐं उलमा वारिस अंबिया हूंदा आहिनि, उन्हनि जे इल्म जा वारिस हूंदा आहिनि। पर जीअं हर पासे ठगी ठोड़ी आहे, ईअं ई इन ई फील्ड में बि ठग ऐं अताई हूंदा आहिनि। त उन्हनि जेके अतायनि जे चवण ते, अतायनि जे ॾटनि ते, अतायनि जे हवालनि ते हलण खां पोइ ही इंसानियत ज़ख़्मी थी वई। जेकॾहिं ईअं असां मथे बैत खे थोरो वठूं त इंसानियत परेशान ज़ख़्मी थी वई। मुंहिंजी जेका इंसानियत हुई उहा। हाणे छा थियो, नई इंसानियत खे ज़ख़्मी करे छॾियो दुनियावी लालचनि, हिरसनि, दुनियावी धंधनि। पोइ छा करणु घुरिजे हा, जो असली जेके तबीब आहिनि, असली जेके हकीम आहिनि, असली जेके डॉक्टर आहिनि, असली जेके रहबर आहिनि, उन्हनि जे चवण ते, उन्हनि जी ॻाल्हियुनि ते जेकॾहिं हलबो त छा थींदो, त माण्हू वरी चाक थींदो, चङो भलो थींदो, वरी पंहिंजी परेशानी, पंहिंजी रूहानी जेके नाचाकायूं आहिनि उन्हनि खां ॿाहिरि अची वेंदो। पर असां छा था कयूं, या जेके अताई मुलनि मौलवियनि जा ॾंभियल आहिनि, उन्हनि छा कयो, तरस तबीबनि जो जडन कयो न जात। बीमार जेके हुया उन्हनि पाणी वेजनि जो, तबीबनि जो चयो न मञियो। सही आहे न साईं? तरस तबीबनि जो जडन कयो न जात। बीमारनि जेके बीमार हुया उन्हनि पाण तबीबनि जो चयो न मञियो, जो वेजनि जे वात दारुआं तिह दूर थिया। जेको वेजनि पंहिंजे वातां जंहिं दवा जे लाइ चयो, जेका दवा उन्हनि जे लाइ तजवीज़ कई, जेका दवा उन्हनि खे सही ऐं शफ़ा वारे पासे वठी अचे हा, उन ई खां ई पाण दारुआं तिह दूर थिया। ही पाण उन ई खां परे थी विया। जेकॾहिं उहे वठनि हा, जो वेजनि जे वात, जेको वेजनि वातां चयो पे, हिननि खे रहनुमाई कई पए, हिननि खे हिदायत कई पई, जेकॾहिं उहो कनि हा त ही पंहिंजे इन परेशानी में